सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह पहुची वियो। केनाल मंसूबे ते अहम फ़ैसिलो कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ईद मल्हाइण लाइ ज़रदारी हाउस पहुची वियो। एयरपोर्ट पहुचण ते पार्टी जे सीनियर अॻवाननि सदर जो इस्तक़बाल कयो। हू गाॾियुनि जे काफ़िले में ज़रदारी हाउस नवाब शाह पहुतो। सदर पंहिंजे दौरे दौरान पीपल्स पार्टी जी आला क़यादत ऐं सीनियर अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। पार्टी ज़रियनि मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारी पार्टी अॻवाननि सां सलाह मशवरो कंदो ऐं सिंधु दरिया मां 6 वाह कढण जी तजवीज़ कयल मंसूबे बाबति अहम फ़ैसिला कंदो। ख़्याल कयो पियो वञे त इन्हनि अॻवाननि सां मुशावरत खां पोइ सदर मुमलिकत केनाल मंसूबे जे हवाले सां पीपल्स पार्टी जे मौक़िफ़ खे वाज़े कंदो ऐं 4 अप्रैल ते गढ़ी खुदाबख्श में पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे मौक़े ते अवामी जलसे में ईंदड़ लाइअमल जो ऐलान पिणु कंदो। जेतोणीकि पीपल्स पार्टी सिंध में केनाल मंसूबे जे हवाले सां एहतजाजी जुलूस ऐं धरना हया, पर अवाम जूं नज़रूं 4 अप्रैल ते गढ़ी खुदाबख्श में पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जे केनाल ते लॻियल मौक़िफ़ ॾांहुं छिकिजी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची